Assalamualaikum student, how are you? अॼु असां रीडिंग कंदासीं डिज़र्ट्स जी विथ सिंधी मीनिंग। हिन खे गौर सां ॿुधंदो ऐं सम्झण जी कोशिशि कंदा। It is difficult to imagine what a dessert look like without having seen one. It is difficult to imagine. इहो मुश्किल आहे त इंसान इमेजिन या ख़्यालु करे सघे what a dessert looks like, त रेगिस्तान कीअं हूंदो आहे विदाउट हैविंग सीन वन, अगरि कंहिंजो कॾहिं बि ॾिठल न आहे। A desert is a vast plain of sands and stones. A desert is a vast plain. चए थो रेगिस्तान हिकु वॾो हिकु करो मैदान हूंदो आहे ऑफ सैंड्स एंड स्टोन, जिते तव्हांखे वारी ऐं सिर्फ़ु पत्थर मिलंदा। Having some mountains, उते कुझु जबल हूंदा आहिनि and hills of various size and heights, ऐं नंढियूं नंढियूं टकरियूं मुख़्तलिफ़ साइज़ ऐं ड्रैग्स जूं। They are usually without roads or shelters. उते तव्हांखे को बि रोड न मिलंदो, न ई का छत मिलंदी। Sometime, कॾहिं कॾहिं deserts have spring of water. किथे किथे तव्हांखे जेको आहे सो पाणीअ जो चश्मो मिलंदो, which create green grassy spots with a few trees. Which create green, जाते तव्हांखे सावक नज़र ईंदी, grassy spots जिते सावक साई जॻह हूंदी, with a few trees जिते कुझु वण हूंदा। One of the most remarkable desert of the world is the Sahara Desert. हिकु तमामु घणो ज़िक्र जोॻो रेगिस्तान जेको आहे दुनिया जो वॾे में वॾो उहो सहारा डिज़र्ट आहे। Springs of water are usually few and far apart in a desert. पाणीअ जो चश्मो तमामु थोरा ऐं तमामु परे परे हूंदा आहिनि रेगिस्तान में। Where such springs are there, on oasis is formed. पर किथे चश्मा जेको आहे सो नख़लिस्तान पैदा कंदा आहिनि। And oasis is an area in the desert. नख़लिस्तान हिकु अहिड़ी जॻह हूंदी आहे रेगिस्तान में where there is a water, जिते तव्हांखे पाणी मिलंदो, and there plants grow, जिते कुझु वण तव्हांखे फुटंदे नज़र ईंदा। It is a place, इहा जॻह आहे where tired travelers and their animals quench their thirst and find a shady place to rest. It is place where tired travelers, इहा उहा जॻह आहे जिते थकल मुसाफ़िर and their animals, इन्हनि जा जानवर quench their thirst, पंहिंजी उञ विसाईंदा आहिनि and find a shady place, ऐं हिकिड़ो पाशे वारी जॻह उनखे मिलंदी आहे to rest, त हू उते आराम करे सघनि। Where it not for these small springs and shady places, where it not for these small springs, इहे नंढा नंढा चश्मा and shady places, ऐं जेको आहे पाशे वारी जॻह, no human being could cross the vast stretch of human burning sands. इन्हनि खां सवाइ को बि इंसान ज़ात हीअ वॾी ॿरंदड़ वारी नथो क्रॉस करे सघे या गुज़री सघे। टू बी थ्रस्टी इन ए डेज़र्ट, हिकु उञायल रेगिस्तान में विदाउट वाटर, पाणीअ खां सवाइ, एक्सपोज टू द बर्निंग सन, ऐं ॿरंदड़ सिज जे हेठां, विदाउट शेल्टर, कंहिं बि छत खां सवाइ, इज़ वन ऑफ द ग्रेटेस्ट सफरिंग, हिकु तमामु घणो जेको आहे सो असां छा आहे हू तकलीफ़ में आहे। दैट ए ह्यूमन बीइंग कैन बी एक्सपोज टू, माना इंसान ज़ात जे लाइ उहो तकलीफ़ दे हिकिड़ो सफ़र आहे। वन ऑफ द मोस्ट रिमार्केबल डेज़र्ट इन द वर्ल्ड इज़ द सहारा डेज़र्ट। सभिनी खां वॾो ज़िक्र जोॻो जेको रेगिस्तान आहे उहो सहारा डेज़र्ट आहे। दिस डेज़र्ट इज़ अ वास्ट प्लेन, ही रेगिस्तान तमामु वॾो हिकु सिधी जॻह आहे। बट इज़ स्लाइटली अबव द सी लेवल, पर कुझु जेको आहे सो समुंड जे लेवल खां, समुंड जे सतह खां मथे आहे। इट इज़ कवर्ड विथ सैंड एंड ग्रेवल्स, ही जेको आहे सो सफ़ा भरियल आहे वारी ऐं बजरीअ सां, विथ ए मिक्सचर ऑफ सी शेल्स, उते तव्हांखे मिलंदा समुंड जा कुझु सुकल तोदा या टुकड़ा, एंड लुक्स लाइक द बेसन ऑफ ए एक्सपोर्टेड सी, जेको तव्हांखे नज़र ईंदो त हिकिड़ो हौज़ आहे
हिते हिकिड़ो होस्ट ठहियलु आहे ॿरंदड़ समुंड जो। अमाइड द डिज़र्ट जे या रेगिस्तान जे विच ते देयर आर स्प्रिंग ऑफ वाटर एंड ओएसिस। कुझु तव्हांखे चश्मा ऐं नख़लिस्तान नज़र ईंदा। देयर आर द 32 ऑफ दीज, उन्हनि मां 32 दैट कंटेन फाउंटेन्स एंड डेट पाम्स, जिते तव्हांखे चश्मा ऐं कुझु खजनि जा वण मिलंदा। 20 ऑफ देम आर इनहैबिटेड, उन्हनि मां 20 उहे आहिनि जेके आबाद थियल आहिनि। दे सर्व एज स्टॉपिंग प्लेस फॉर द कारवान्स, उहे जिते काफ़िला बीहंदा आहिनि या थोरो तरसंदा आहिनि। टू कंक्लूड, नतीजो इहो निकितो, ए डिज़र्ट इज वास्ट एरिया ऑफ जस्ट सैंड। रेगिस्तान हिकु वॾी जॻह आहे, हिकिड़ी वॾी जॻह आहे, वारीअ सां भरियल आहे। विथ नो ट्रीज़ आर फॉरेस्ट, जिते तव्हांखे को बि झंगु या वण न मिलंदा। द ओनली प्लेसिस वेयर ए फ्यू ट्रीज़ एंड सम ग्रास कैन बी फाउंड आर द ओएसिस, पर कुझु तव्हांखे वण ऐं थोरी सावक मिलंदी। नख़लिस्तान में वेयर देयर टायर्ड एंड थ्रस्टी ट्रेवलर्स, जिते थकियल ऐं उञायल मुसाफ़िर कैन रेस्ट, आराम कंदा आहिनि। द ट्रेवलिंग इन द डिज़र्ट यूज़ टू बी, अॼुकल्ह जेको आहे सो सफ़र रेगिस्तान में एंड समटाइम स्टिल इज़ वेरी रिस्की एंड लैक ऑफ वाटर, तमामु घणो जेको आहे रिस्की थी सघे थो पाणीअ खां सवाइ। कैन लीड टू सफरिंग एंड डेथ, उन मां इंसानु जेको आहे सो मरी बि सघे थो। हाईवेयर तंहिं हूंदे बि मॉडर्न टेक्नोलॉजी अॼुकल्ह जे दौर में इंक्लूडिंग सैटेलाइट, जॾहिं सैटेलाइट अची वई आहे, सैटेलाइट फ़ोन अची विया आहिनि, एंड एडवांस मॉडर्न मोड्स ऑफ ट्रांसपोर्ट, ऐं तमामु सुठी ट्रांसपोर्ट अची वई आहे, हैविंग ग्रेटली रिड्यूस द रिस्क एंड सफरिंग, त उहो तमामु घणो जेको आहे घटिजी वियो आहे हुन में रिस्क ऐं ख़तरो। ठीकु आहे, हीअ असांजो हुयो डिज़र्ट। रीडिंग कईसीं असां इंग्लिश विथ सिंधी मीनिंग। आई होप तव्हांखे सम्झ में अची वेंदो। टिल देन, अल्लाह हाफ़िज़।